मोहतरम जेको मामा निज़ामुद्दीन जे नाले सां मशहूरु आहे, ही ॻोठ बख़्शनदाणी उहो माण्हू आहे जेको तमामु बीमारियुनि में मुब्तला आहे ऐं ग़रीब माण्हू आहे। ऐं पुछा करियूं था त हाणे हींअर किरोना हले पई, भला मामा ॿुधा किरोना जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? सही ॿुधाए न। कोई बीमारी छो कोन्हे? माण्हू दुनिया सॼी परेशान आहे, तूं चईं तो बीमारी कोन्हे? तो वैक्सीन करा वारो कर पोइ छा कंदे? इंशाल्लाह कोन हलंदा। तूं बीमार आहीं तंहिंजे करे? ऐं पाण बीमार आहियां, कोन हलंदा इंशाल्लाह ताला। पोइ छो तो पंहिंजो इलाज करा न। तूं कहिड़ियूं दवाऊं खाई पियो? ॿुधा बाबा ॿुधा, थोरो दवाऊं कहिड़ियूं खाई पियो? टोपाजन सेज़ोनल हा एपीआल, ये छा जूं आहिनि दवाऊं? एपीआल 500 ग्राम हा ऐं सेज़ोनल 200 ग्राम। ये छा खां ये आहिनि? रिकॉर्ड में करना है। ये छा खां बि दवाऊं आहिनि? आयो 50 ग्राम इन जेके टोपाजन। हाँ ये छा जूं बि दवाऊं आहिनि? ये दौरे जो अच्छा तो डॉक्टर जमील जोड़े जो। हाँ पोइ हाणे तूं इहो इलाज करा, पोइ पंहिंजे ॿारनि जी बि हिफ़ाज़त कर ऐं शाबाश, तूं महिनती माण्हू आहीं। हा ठीकु आहे। पोइ हाणे वधीक ॿियो को हुकूमत खे कहिड़ो मशवरो आहे तुंहिंजो? ढंग आहे हिकिड़ो यहूदी काफ़िर ईअं खेल करे वठनि। चलो ठीकु आहे। पोइ माशाल्लाह, पोइ ही तुंहिंजो असां वीडियो वायरल कंदासीं, ॾिसूं छा थो थिए। हा भले कर माशाल्लाह। टीवी